शेरनी साहब छा सूरत हाल आहे? सरकार शाम ताईं मोटी ईंदा। या शाम आया तो करें असांजी को पल कयामत ना भी गुजरे गए भाई। जैसे और साहब अचन जैसे असांजे लाइ मैसेज जो बंदोबस्त कयो। जी सरकार जो हुकुम। वज़ीर साहब सरकार जे ने वञण जो बंदोबस्त कयो। सब इंतजाम मुकम्मल थियल आहिनि। लाहौर वारनि जे साहबनि जे अचण जे लाइ असीं पाण वञी आजा कंदासीं। जी सरकार जो हुकुम। सरकार वरी जो हुकुम वो डॉक्टर जी गोरी पहुंचावंदा जेका मुंची खणी अची रहियो आहे ऐं ॿियो असां सभु तयार करे छॾियो आहे। सरकार वधीक ख़बर करणु अचे सही सही ॿुधाए तंहिं हूंदे बि कंहिं शइ जी ज़रूरत पइजी वञे त मुंचीअ खे न्यापो करे छॾिजे। चङो ॿुधायो। रुमन दुआ कयो तो ट्रेन में बाली अचे। सरकार सरकार यकीन होगी सरकार किनी नहीं होगी। असीं दुआ कदम खे दिल सां ॾींदासीं ऐं जेकॾहिं असांजो खज़ानो ख़ाली बि थी वियो त असीं उन्हनि खे ॿियो घणो खणी ॾींदासीं। मोहम्मद जी सरकार मुख़्तियार करे खे ॾिसी अचो। मां हाणे वठी अचां। किथे आहिनि बाली जो ॿार? सरकार उहे न आया। न आया? छो? सरकार चयाऊं उहे कुझु ॾींहंनि बाद पाण ई ईंदा। मुल्क में वॾो फेरो अची वियो आहे। ॾिसूं बि पिया ऐं ॿुधूं बि पिया। हाणे असां बि सोचे छॾियो आहे त ख़ामोशी जो कर्ज़े इख्तियार कयूं। ख़ुदा सरकार बि त न रहिया। साईं पोइ बस असां हाणे कंहिं बि मामले बाबति ॿुधणु नथा चाहियूं। इहो बि चङो आहे जो असांजे ख़ानदान में रस्म रिवाज बरक़रार आहिनि ऐं असांजी शान मान में खोट न आहे आई। ऐं हाणे असां कंहिं बि झंझटनि में पवणु नथा चाहियूं। तव्हांजी तलवारूं मुंहिंजी रखंदा आहियो।
ही तलवारूं मूंखे खोलियो आहे। तव्हांखे ख़बर आहे असांखे हिकु तलवार न लॻंदियूं आहिनि। भला उभियूं तलवारूं करे विचा थी जॾहिं असां ते तीरनि जा तीर लॻा त ही तलवारूं छा असांखे बचाए सघियूं? ही तलवारूं कहिड़े कम आहियूं? जॾहिं हुस्न असां ते वार कयो त बि हे तलवारूं असांखे कोन बचाए सघियूं। इन हमले जो शिकार असां पाण ई थियासीं। हाणे असांजे कंहिं बि दरबान जूं तलवारूं उभियूं न हूंदियूं। असीं हाणे तलवारूं आसमान ॾों नज़र नथा चाहियूं। हाणे हे झुकियल हूंदियूं हेठि धरती ॾांहुं जीअं असीं हुस्न जे ॾाढो झुकियल हूंदा आहियूं। छा लाजत वकील जो हाल कीअं अचण थियो? साईं आऊं वठण कुझु बि कोन आयो आहियां, सिर्फ़ु नाज़म साईं सरकार जे लाइ दुआऊं खणी आयो आहियां जंहिं असां हारियुनि जा दुख ऐं ॾोजरा ख़तमु कया आहिनि। शेख साहब हिकु ॻाल्हि कयां, नाराज़ त न थींदव? हा बाबा ॿुधायो। शेख साहब मुंहिंजी बि चिटी ॾाढी थी वई आहे। असीं मीर साहबनि जा इश्क ऐं अयाशूं ॾिठियूं आहिनि जंहिंमें नाज़म साईं जो इश्क वहवा हक़ीक़ी इश्क आहे। इश्क ज़िंदाबाद, नाज़म साईं ज़िंदाबाद, सरकार ज़िंदाबाद।